हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांजो ॾींहुं तमामु सुठो गुज़रियो हूंदो। अॼु माशाल्लाह सां जुमो आहे, त मुंहिंजी तरफ़ां मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे जुमो मुबारक। अॼु जेको आहे असां पंहिंजो प्रोग्राम थोरो डिफरेंट वे में कंदासीं। असां सां गॾु नातख़्वां बि मौजूदु हूंदा, पर पहिरियां असां वटि कुझु इम्पॉर्टेंट गेस्ट आहिनि, कुझु असांजा अहिड़ा भाइर भेनर जेके असांजे मुल्क में रहनि था, जंहिंजा मसइला मसाइल बि हूंदा आहिनि। हर कंहिं सां मसइला मसाइल पेश ईंदा आहिनि। पाकिस्तान हिकु अहिड़ो मुल्क आहे जेको मुख़्तलिफ़ सक़ाफ़तूं, घण नस्लनि ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि ते मुश्तमिल आहे। हिन में तव्हांखे ख़बर आहे त मतिलबु माशाल्लाह सां मुस्लिम्स बि रहनि था, हिंदू कम्यूनिटीज़ बि रहनि थियूं, क्रिश्चियन्स बि रहनि था, सिख बि रहनि था, फ़ारसी बि रहनि था। इलाही मतिलबु मज़हब सां रिलेटेड ऐं लैंग्वेजिस सां रिलेटेड माण्हू हिते रहनि था। जीअं त उन्हनि जा मसइला मसाइल बि थियनि था, इशूज़ बि थियनि था। सो उन्हनि सभिनीनि खे असां गॾु खणी हलंदा आहियूं। ऐं पाकिस्तान हिकु अहिड़ो मुल्क आहे जेको सभिनीनि खे वॉर्म वेलकम कंदो आहे ऐं सभिनीनि खे हिकु करे हलंदो आहे। हिते हर कंहिंखे आज़ादी आहे, हर इंसान खे आज़ादी आहे त तव्हां पंहिंजी आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारियो। त हिननि जा बि हुक़ूक़ आहिनि त हू पंहिंजे हुक़ूक़नि खे कीअं था ॾिसनि पिया, या असां हुननि खे कहिड़ा हुक़ूक़ ॾिना आहिनि। त इन ई तरह सां अक़लियतुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ मुल्क में क़ानून साज़ी बि कई वेंदी आहे। इन ई हवाले सां अॼु असां पंहिंजे गेस्ट सां ॻाल्हाईंदासीं जेके असां सां गॾु हिते वेठल आहिनि, ऐं उन्हनि खां पुछंदासीं त जेको ही मैरिज एक्ट जेको क़ानून साज़ी जेका थी हुई हिते असांजे मुल्क में, उन जे हवाले सां उन्हनि खां पुछंदासीं त कहिड़ा मसइला मसाइल आहिनि जेके पेश अची रहिया आहिनि, या उन्हनि ते कहिड़ो कमु थी रहियो आहे। सो अॼु असां उन्हनि सां पुछंदासीं त छा छा इशूज़ आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जिन सां अॼु असां उन्हनि सां डिस्कस कंदासीं। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु हिते आहिनि ग़ुलाम शबीर एडवोकेट हाई कोर्ट, रिमशा रियाज़ यूथ लीडर ऑफ यूथ फॉर ह्यूमैनिटी, पवन कुमार साहब जर्नलिस्ट एंड सोशल एक्टिविस्ट हिते असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो सभिनीनि खे भले कार कंदासीं ऐं सभिनीनि सां खोड़ सारी कचेरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। नमस्कार, कहिड़ा हाल आहिनि तव्हां सभिनी जा? कैसी हैं आप? ठीक है, अल्हम्दुलिल्लाह। बताएं सर। सभिनीनि खां पहिरियां त मां तव्हां सभिनीनि जी थोराइती आहियां जो तव्हां सभई हिते आया, पंहिंजो क़ीमती वक़्तु तव्हां सभिनीनि ॾिनो। ऐं मां पहिरियों सुवाल सर मां तव्हां खां करणु चाहींदसि, पाकिस्तान में हिंदुनि जे ख़ानदानी क़वानीन जे हवाले सां छा सूरत हाल आहे? सभ खां पहिरीं त तव्हांजो महिरबानियूं, तव्हांजी सॼी टीम जो महिरबानियूं जो तव्हां हिन हिकु अहम टॉपिक ते टाइम कढी करे हिन खे अहम सम्झो ऐं असांखे हिन लाइ घुरायो। पाकिस्तान में जेके क़वानीन आहिनि उन में तमामु घटि अहिड़ा क़वानीन आहिनि जेके हिंदू कम्यूनिटीज़ आहिनि या क्रिश्चन आहिनि या उन्हनि जे लाइ ठाहिया विया हुजनि। इन ई हिसाब सां 2016 में हिकिड़ो हिंदू मैरिज एक्ट सिंध गवर्नमेंट पास कयो हो, ऐं उन खां पोइ 2017 में वरी आर्टिकल 144 जे तहत कुझु रेज़ोल्यूशन्स आयूं हुयूं कैपिटल मां, बलोचिस्तान असेंबली मां, पंजाब असेंबली, KPK असेंबली। त बाबा हिकिड़ो इन हिसाब सां हिंदू मैरिज एक्ट जो कानून ठाहियो वञे। 2017 में उहो कानून नेशनल असेंबली पास कयो। उन खां पोइ 2018 में वरी जेको सिंध हुकूमत कानून ठाहियो, सिंध मैरिज एक्ट 2016, उन में कुझु चेंजिंग्स कयूं वियूं, उन में कुझु अमेंडमेंट्स कयूं वियूं 2018 में। त ॾिठो वञे त 75 साल जी तारीख़ में पाकिस्तान जी जेका तारीख़ गुज़री आहे उन में हिन महिल ताईं यानी अञा ताईं हिंदुनि जे हिसाब सां या जेके माइनर कम्यूनिटी आहिनि उन हिसाब सां सिर्फ़ु क़वानीन साज़ी जे मराहिल मां गुज़री आहे। ऐं उन सभ जे बावजूद बि 2018 में कानून साज़ी थियण खां पोइ असांजा जेका घणी इवन यूथ बि आहे, नौजवान आहिनि, उहे बि इन शइ खां अनअवेयर आहिनि त कहिड़ा कहिड़ा क़वानीन असांजे मुल्क में स्पेशली असांजे लाइ पास थियल आहिनि। ऐं सिंध गवर्नमेंट 2018 में क़वानीन पास करण खां पोइ 2019 में अञा उन जा रूल्स ऐं बाई लॉज पास कया आहिनि त इन्हनि ते हाणे अमल दरामद कीअं कयो वेंदो। ऐं उन हिसाब सां जेकॾहिं ॾिठो वञे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बि काफ़ी इन ते ज़ोर ॾिनो, पंहिंजी जजमेंट्स जे अंदरि डायरेक्शन ॾिनियूं त इन्हनि जे लाइ क़वानीन पास कया वञनि। त हिंदू मैरिज एक्ट सभ खां पहिरीं सिंध गवर्नमेंट 2016 में ऐं उन खां पोइ वरी 2018 में उन में कुझु शयूं अमेंडमेंट कयूं। हिंदू मैरिज एक्ट जे अंदरि जिन शयुनि जो इहातो कयो वियो आहे उहे शादी जो थियणु, शादी जी सेरेमनी,
जेका मेन शइ आहे उहा शादी जी रजिस्ट्रेशन ऐं रजिस्ट्रेशन हर शइ जी थियण सां जेके नौजवान आहिनि जेके यूथ आहिनि उनखे ख़बर पवे थी त हाणे असां वटि हिकिड़ो सबूत थिए थो हिकिड़ो प्रूफ थिए थो त फलाणे मेल जी फलाणी फीमेल सां शादी थियल आहे ऐं उन खां पोइ शादी खां पोइ जेके मसाइल वरी दरपेश अचनि था उन्हनि जो बि अहातो कयो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं का शादी कंहिं बि हवाले सां जेकॾहिं कंहिं का औरत बेवा थी वञे थी या का मर्द आहे ऐं उहो ॿी शादी करणु चाहे थो या उहो पंहिंजो डाइवोर्स ॾियणु चाहे थो त उन में हिंदू मैरिज एक्ट में इन शइ खे कवर कयो वियो आहे त हिंदुनि जे अंदरि डाइवोर्स जो छा तरीक़ेकार आहे आया उहा सेपरेशन थींदी या उहा टर्मिनेशन ऑफ मैरिज थींदी ऐं उन खां पोइ जेकॾहिं को बि इशू किथे बि थिए थो त कोर्ट्स खे पावर ॾिना विया आहिनि त कोर्ट्स में वञी करे ॿिन्ही पार्टियुनि मां या का बि हिकु पार्टी उहा कीअं वञी करे उते उन कोर्ट में फैमिली कोर्ट्स जे अंदरि उहो पंहिंजा इशू हल कराए सघे थी। सही। वफ़ाक़ ऐं सिंध अलॻि अलॻि कानून साज़ी कई, छा इन सां हिंदुनि खे कई मुश्किलात कोन थींदियूं? जेसीं ताईं मुश्किलात जो सवाल आहे ॾिठो वञे त ओवरऑल त 75 साल में हिंदू कम्यूनिटी मुश्किलात ई ॾिठियूं आहिनि। जेका बि असांजी यूथ आहे उन्हनि जी परेशानियुनि खे ॾिसी करे ई इहा कानून साज़ी कई वई। जेका कानून साज़ी 2017 में विफ़ाक़ कई उहा उन कानून साज़ी जे पेश नज़र हुई जेका 2016 में सिंध गवर्नमेंट कई, छो त पाकिस्तान में असांजी जेका बि आबादी आहे उनजो 1.6 हिसो जेको सो हिंदू कम्यूनिटी जो आहे त उन जे लाइ ज़रूरी हो। वरी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो डायरेक्शन बि हुयूं, उन सभिनी खे पेश नज़र रखंदे करे गवर्नमेंट ऐं जेके रेज़ोल्यूशन अंडर आर्टिकल 144 टिनि सूबाई शुरान मजलिस शुरा प्रोविंशियल असेंबलीज़ जेके पास कयूं उन जी रोशनी में कानून साज़ी कई वई। पर चूंकि घणो हिसो जेको हिंदू कम्यूनिटी जो आहे उहो सिंध सां तालुक़ु रखे थो, तंहिं करे सिंध गवर्नमेंट स्पेशली गाहे बगाहे उन जे अंदरि चेंजिंग कंदी रही आहे, अमेंडमेंट्स कंदी रही आहे। तंहिं करे के ख़ासि अहिड़ियूं मुश्किलात कोन्हनि जो सिर्फ़ु अलॻि अलॻि कानून साज़ी सां उनखे मुश्किलात थियनि। सही। सर, मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि त यूथ जा कहिड़ा कहिड़ा इशूज़ आहिनि? मैं सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी तव्हां सां हिन प्रोग्राम में असांखे मौक़ो ॾिनो आहे ॻाल्हाइण जो पंहिंजे माइनॉरिटी जा जेके इशूज़ आहिनि या ख़ासि करे जेके हिंदू कम्यूनिटी सां तालुक़ु था रखनि। ॾिसो, मजमूई तौर ते ॾिठो वञे त 75 साल थिया आहिनि पाकिस्तान ठहे खे। असां वटि जेकॾहिं का औरत या का मर्द को शादी थो करे त उन वटि को बि निकाह नामो कोन्हे। जीअं मुस्लिम में निकाह नामो हूंदो आहे, रजिस्ट्रेशन जी थींदी आहे, असां वटि अहिड़ी कंहिं क़िस्म जी शइ कोन्हे। सो जेको हीअ हाणे हिंदू मैरिज 2018 जो एक्ट आयो आहे ऐं 2019 में जा रूल्स ठहिया आहिनि, सो इहो सिर्फ़ु सिंध में ठहिया आहिनि ऐं बाक़ी बि ॿियनि मुल्क जेके सूबा आहिनि असांजा KP आहे, बलूचिस्तान आहे, पंजाब आहे, उन में बि इहो कानून जेको आहे एग्ज़िस्ट करे थो, पर वरी बि इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि थी अची वञे। सो इन सां हिन वक़्तु जेके इशूज़ आहिनि, मिसाल जी ॻाल्हि असां में लेट सपोज़ को नौजवान छोकिरो या छोकिरी शादी करणु थी चाहे त उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो सर्टिफिकेट नथो मिले। सो इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। इन लाइ बेसिकली बुनियादी तौर ते पहिरीं जेके असांजा हिंदू जेके पंडित आहिनि उन्हनि खे जेको आहे सो लोकल गवर्नमेंट इहो जेको उनजो इहो कमु आहे त उनखे उहो करे रजिस्टर करे उन वटि, उन खां पोइ उनजे थ्रू ई जेके को कपल को शादी थो करे त उहो रजिस्टर थींदो। अच्छा, जेको तव्हां पुछो त इन में कहिड़ा चैलेंजिस आहिनि, चैलेंजिस लेट सपोज़ ईअं आहिनि त डॉक्यूमेंटेशन जा इलाही घणा नौजवाननि खे जेके यूथ आहे असांजी उन्हनि खे ॾाढा चैलेंज ॾिसणा था पवनि। मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं असां शादी कई आहे, असां वटि को बि प्रूफ कोन्हे, उन जा कई पर्पज़ आहे। को नौजवान ॿाहिरि थो वञणु, हायर एजुकेशन लाइ ॿाहिरि वञणु चाहे थो, या इवन दो हिते ई हू रहणु चाहे थो, पर उन वटि जेकॾहिं डॉक्यूमेंटेशन न आहिनि त उनखे इलाही परेशानियुनि जो मुंहुं ॾियणो पवे थो। उन में ड्राइविंग लाइसेंस बि आहे उनजो, उन खां पोइ उनजो निकाह नामो आहे, उन खां पोइ उनजो ॿिया जेके सर्टिफिकेट मैरिज सर्टिफिकेट आहे, उन खां पोइ उनखे प्रॉपर्टी राइट्स नथा मिलनि। इहे जेके असां नौजवाननि जा बेसिक जेके राइट्स आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। ऐं सम्झां थो त जेको इहो बिल आयो आहे इन में काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि ऐं उन सां इहे हल थी सघंदियूं। जेके नौजवान जा जेके ही मौजूदा जेके मसइला जेके तव्हांखे ॿुधाया आहिनि, इन सां काफ़ी शयूं जेके आहिनि उहे हल थी सघनि थियूं। सर, मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि, जॾहिं बिल पास थियो त छा इम्प्लीमेंटेशन थी? इन में 2 खां 3 शयूं अहम आहिनि। हिकु इहो त बिल जे अंदरि काफ़ी उहे शयूं जेके कवर करण जी कोशिशि कयूं आहिनि त शादी में एज घणी हुजणु खपे,
शादी में कंसेंट हुजणु खपे, शादी में फ्री कंसेंट हुजणु खपे, सिर्फ़ु हाकार जी ज़रूरत कोन्हे का। उन खां पोइ उन जी रजिस्ट्रेशन कीअं थींदी, सभ खां पहिरीं रजिस्ट्रेशन उहा जेका पिंडात लेवल ते कंदी, जेके उन्हनि जा शादी वग़ैरह कराईंदा आहिनि, त जेका शादी जे रजिस्ट्रेशन जो जेको पहिरियों मरहलो आहे त शादी रजिस्टर सभ खां पहिरीं पिंडात कंदो। हिन वक़्तु सॼी सिंध जे अंदरि जिथे हिंदू कम्यूनिटी तमामु घणी रहे पई, असां वटि सिर्फ़ु सॼी सिंध जे अंदरि बमुश्किल सां के 8 या 10 उहे पिंडात आहिनि जेके नोटिफाइड आहिनि, गवर्नमेंट जे तरफ़ां उन्हनि खे अथॉरिटी आहे त उहे शादियूं रजिस्टर करे सघनि था। ऐं उन खां पोइ रजिस्ट्रेशन जे टाइम ते बि उन्हनि खे कहिड़ा पावर्स आहिनि, छा आहिनि, त अमली तौर ते हिन महिल ताईं जेकॾहिं ॾिठो वञे त अहिड़ी का बि शइ कोन्हे का जो बाक़ाइदा उहा नाफ़िज़ुल अमल थी चुकी हुजे। डेफिनेटली इन में टाइम लॻंदो आहे, पर टाइम सां गॾु गॾु इन में जीअं अॼुकल्ह जो यूथ इन शयुनि खे ज़रूरी सम्झंदे करे मसाइल खे उथारे थो त कंहिं तरीक़े सां असांजा मसाइल हल थियनि, त डेफिनेटली जेके असांजा उहे माण्हू जिन खे असां वोट ॾेई पार्लियामेंट ताईं पुॼायूं था ऐं उहे इन हवाले सां कानून साज़ी कनि था, त उहो उन ते अमल दरामद बि ज़रूरु कराईंदा। अच्छा, इहो साईं जीअं तव्हां सवाल बि कयो साईं खां, त इम्प्लीमेंटेशन ते असां गुज़िरियल साल ॾेढ खां असां कमु पिया कयूं। मुख़्तलिफ़ लोकल गवर्नमेंट जा जेके ऑफिशियल्स उन्हनि सां असांजूं मीटिंग्स थियूं आहिनि, डिप्टी कमिश्नर सां असांजूं मीटिंग थियूं आहिनि, पर उन्हनि खे इन लॉ जे हवाले सां का ॼाण ई कोन्हे। असां जिते बि वञूं था, उन सां गॾोगॾु असांजी जेका कम्यूनिटी आहे, असांजी जेका यूथ आहे, असांखे उन्हनि खे बि अवेयर करिणो पवंदो त हीअ लॉ आहे ऐं तव्हां पंहिंजे इलाइक़े में शादी कयो था, उते जेकॾहिं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे, यूनियन कम्यूनिटी आहे या वार्ड आहे, तव्हां उते वञी रजिस्ट्रेशन कराए सघो था। हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, इवन दो जुडिशरी में बि को हिकिड़ो केस आयो हुयो, उते वकील साहिबान इहो केस को खणी आया हुया। सो जज साहब खे बि इहा ख़बर कोन्हे त इहो को लॉ आयो आहे, त वकील ॿुधायो त भई इहो हिंदू मैरिज एक्ट 2018 आयो आहे, इन तहत इहा डाइवोर्स या जेको बि इहो थी सघे थो। त माना इहा जुडिशरी में बि ख़बर कोन्हे, असां जिन ऑफिशियल सां मीटिंग कयूं उनखे बि ख़बर कोन्हे, उन करे इन ते इम्प्लीमेंट नथो थिए। त फ़र्ज़ु थिए थो जेका लोकल गवर्नमेंट आहे उनजो फ़र्ज़ु थिए थो, ऐं उन सां गॾोगॾु जेका डिप्टी कमिश्नर उन्हनि जो फ़र्ज़ु थिए थो त उहो पंहिंजे स्टाफ खे इन क़िस्म जूं ट्रेनिंग्स ॾियनि। इन मैरिज बिल जे हवाले सां हू हिकिड़ा लायर जेके आहिनि उहे हायर कनि, उहे उन्हनि खे अवेयर कनि। उन सां गॾोगॾु असांजे यूथ जो बि इहो आहे, उन में बि उन्हनि खे घुरिजे त हू पंहिंजो इन सां पंहिंजो अचनि लोकल गवर्नमेंट जे माण्हुनि सां मीटिंग्स कनि, ऐं हू पंहिंजे रजिस्ट्रेशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कनि। या असांजो बि इहो फ़र्ज़ु थो थिए ऐं असां इहो कयूं पिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। जीअं मिसाल जी ॻाल्हि उमरकोट आहे, बदीन आहे, सांगड़ आहे, मीरपुर ख़ासि आहे, हैदराबाद आहिनि, इन्हनि इलाइक़नि में असां हाणे सेशन कराइणु वञूं पिया, ऐं सेशन बि कराईंदासीं। उन्हनि खे इन हवाले सां अवेयरनेस ॾींदासीं त भई हीउ एक्ट आयो आहे, इन तहत तव्हां पंहिंजे वार्ड, यूनियन कमेटी या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में वञी पंहिंजी जेका निकाहनामो या शादी जेका आहे तव्हांजी रजिस्ट्रेशन कराए सघो था। ये मसला मसाइल तव्हांखे वधीक कराची में पेश था अचनि या ओवरऑल सिंध में? ऐं सम्झां थो त इहो कराची में, छाकाणि त अक़िल सां जेके तालुक़ु रखंदड़ ख़ासि करे हिंदू कम्यूनिटी आहे उहो सिंध में इलाही आहे। माना हिन पासे थर पारकर तव्हां वेंदो, उमरकोट तव्हां वेंदो, या पूरी इंटीरियर सिंध में तव्हांखे मेजॉरिटी इलाही मिलंदी। सो उन जे करे घणा इशूज़ आहिनि बि इन पासे। जी जी बिल्कुलु, वधीक उन पासे हिन तरफ़ कराची में जेके मतिलबु रहनि था, सो उन्हनि खे अवेयरनेस आहे इन शइ जी? डेफिनेटली उन्हनि जो हिकिड़ी ॻाल्हि त तइदादु घटि आहे, ऐं उन्हनि खे बि अवेयरनेस कोन्हे, छाकाणि त हिकिड़ो ॿिन्ही पासे हिकिड़ा उहे आहिनि लेक ऑफ अवेयरनेस जे करे उन्हनि खे ख़बर कोन्हे। सो हाणे इहो ॿिन्ही तरफ़नि सां जेको आहे सो आउं सम्झां थो त अवेयर करण जी ॿिन्ही कम्यूनिटीज़ खे ज़रूरत आहे, हिंदू कम्यूनिटीज़ खे ऐं गवर्नमेंट ऑफिशियल खे अवेयर करण जी ज़रूरत आहे, त जीअं हू इन लॉ खे सम्झी सघनि ऐं पंहिंजूं शादियूं रजिस्ट्रेशन कराइनि, त उन्हनि खे काफ़ी शयूं जेके आहिनि उहे उन्हनि लाइ बहितर साबित थींदियूं। इन में हिकिड़ी शइ जो आउं इज़ाफ़ो कंदुसि त जेसीं ताईं ॻाल्हि अवेयरनेस जी आहे त असां पंहिंजी यूथ खे हिन हिसाब सां अवेयरनेस ॾियूं। इन हवाले सां हिकु जनरल एज़ नेशन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में हिकिड़ी पिटीशन फाइल थी हुई त जेको असांजा स्पेशली ऐं ख़ासि तौर ते सिर्फ़ु फंडामेंटल राइट्स आहिनि उनखे बि असांजे प्राइमरी जे निसाब में या उन खां पोइ सेकेंडरी जे निसाब में शामिलु कयो वञे, त असांजी यूथ जेॾी महिल अॻिते अचे थी उनखे ख़बर पवे त बाबा असांजा हे फंडामेंटल राइट्स आहिनि, पुलिस जा पावर्स छा आहिनि ऐं असांजे मुल्क में कहिड़ो कानून आहे। हिकु इहो त अवेयरनेस जे हिसाब सां ओवरऑल असांजा जेके माण्हू कानून सां ॻंढियल आहिनि, लाॻापियल आहिनि, उन्हनि खे त ख़बर पए थी
ऐं उहे अवेयर रहनि था। बाक़ी जेके सोसाइटी में आहिनि, मुआशरे जो हिसो आहिनि, चाहे उहे भले हिंदू कम्यूनिटी सां हुजनि या कंहिं सां बि हुजनि, त कंहिं बि लॉ जी अवेयरनेस मुश्किल हूंदी आहे। बाक़ी जेसीं ताईं ॻाल्हि आहे स्पेशली हिन लॉ जी, पाण कयूं पिया, छो त हिकु स्पेशल लॉ आहे जेको सिंध गवर्नमेंट पास कयो आहे। इन स्पेशल लॉ में बि असांजा जेके अहबाब आहिनि, जेके वकील इन कम्यूनिटी सां रहनि था या जेके जजिस आहिनि, उन्हनि खे बि अवेयरनेस त आहे, पर ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ी शइ जेका मेन माण्हू जेके हिन जा विक्टिम आहिनि, त असांखे कीअं रजिस्ट्रेशन कराइणी आहे। जीअं स्पेशली हिकिड़ी शइ जो हवालो ॾींदुसि त हिंदू कम्यूनिटी में हिकिड़ी ट्रेडिशन आहे, रस्म रवाज आहे, त जेकॾहिं हिकु दफ़ो शादी थी वई त पोइ हिकु ई शादी थींदी। सपोज़ कयो हिकिड़ी औरत आहे जेका अञा नंढी उमिरि में उहा बेवा थियो थी वञे, त हाणे हुनजो राइट कोन्हे को त ॿी शादी करे सघे, पर हिन एक्ट जे अंदरि हुनखे इजाज़त ॾिनी वई आहे त हू इन बेवा थियण जी सूरत में कोर्ट खां सर्टिफिकेट वठी करे, कोर्ट खे अप्रोच करे सर्टिफिकेट वठी करे पंहिंजी ॿी शादी करे सघे थी। त मेन शइ अवेयरनेस आहे। अवेयरनेस जे हिसाब सां असांखे क़ौम खे, मीडिया खे, सोशल मीडिया ते इहे शयूं उजागर करणियूं पवंदियूं तां त जीअं यूथ खे इन शइ जी ख़बर पइजी सघे। बिल्कुल सही। मैम आप बताइए कि हमारी जो बहनें हैं और जैसे मतलब स्टूडेंट्स हो गई, लड़कियां हो गई, बच्चियां हो गई, उनके क्या मसले मसाइल हैं? सबसे पहले तो बहुत शुक्रिया कि आपने इस टॉपिक के लिए मुझे यहाँ पे बुलाया, क्योंकि मेरी जो गैदरिंग में है या मैं ख़ुद भी यूथ में काम करती रहती हूँ, तो काफ़ी लोग हैं जिनसे मुझे ये सुनने को मिलता है कि यहाँ पे फ़ीमेल्स के साथ ये होता है कि अगर फॉर एग्ज़ाम्पल शादी हो जाती है तो उनके हस्बैंड की डेथ हो गई तो उनको दूसरी शादी की कोई इजाज़त नहीं है, और फॉर एग्ज़ाम्पल अगर किसी की बन नहीं रही है आपस में मियाँ बीवी की, तो वो उनको डाइवोर्स का भी हक़ नहीं है कि वो लड़की तलाक नहीं दे सकती। तो जबकि मुस्लिम में तो ऐसा होता है कि फॉर एग्ज़ाम्पल अगर किसी की शादी हो भी गई और उसके हस्बैंड की मतलब जल्दी डेथ भी हो जाए, तो उसको पूरा राइट होता है कि भाई आपने दूसरी शादी कर लेनी चाहिए, यहाँ तक कि उसकी फैमिली उसको अप्रोच कर रही होती है। और अगर जैसे नहीं भी बन रही होती है आपस में, तो उनको बोल दिया जाता है कि चलो अगर आप डाइवोर्स लेना चाहें डाइवोर्स ले लें, या कोई भी ऐसे मसले मसाइल होते हैं कि जिसमें डाइवोर्स हो जाती है, तो उसके बाद भी शादी का उनका पूरा हक़ होता है। लेकिन मुझे ज़्यादातर सुनने में यही आता है कि नॉन मुस्लिम में, मतलब ये हिंदू कम्युनिटी में इस तरह से बिल्कुल भी नहीं है कि लड़की को हक़ ही नहीं है कि वो मतलब दूसरी शादी का सोच भी सके। तो मतलब एक होता है कि अगर फॉर एग्ज़ाम्पल किसी की इतनी अर्जेंट में मतलब कोई उसकी मतलब शादी को 2-3 साल हुए और डेथ हो गई उसके हस्बैंड की, तो वो क्या पूरी लाइफ ऐसे ही बैठी रहेगी? तो मतलब उसका कोई राइट नहीं बनता कि वो मतलब दूसरी शादी करे या अपनी लाइफ को सही से स्पेंड करे, या उसके बच्चे भी अगर नहीं होते तो मतलब वो तो फिर एक तरह से मतलब ऐसी ज़िंदगी गुजारती रहेगी जिसमें कोई उसका फ्यूचर नहीं है, कोई गोल नहीं है। एक होता है ना कि मतलब लड़की का होता है कि शादी के चलो उसके बच्चे वगैरह हो जाते तो उसकी एक लाइफ सेट हो जाती है, उनको पता है कि भाई मुझे इस तरह से अपने बच्चों को लेके चलना है, फिर उसका इमेज बन जाता है। हमारे यहाँ पे भी ऐसा होता है, जैसे मुस्लिम में ये होता है कि फॉर एग्जाम्पल अगर कोई लड़की नहीं भी दूसरी शादी करना चाहती, एक बच्चे हो जाते हैं, तो ये होता है कि वो उनमें लगी रहती है, अपने बच्चों का फ्यूचर बनाती रहती है, तो कुछ ना कुछ स्ट्रगल कर रही होती है, तो वो उसके पास फिर बचेगा क्या जब मतलब उसके पास ऑप्शन ही नहीं है कुछ। और मतलब ये होता है कि वहाँ पर मैंने सुना है कि मतलब वहाँ पे कोई सर्टिफिकेट नहीं है, कुछ ऐसा प्रूफ नहीं है लड़की के पास कि वो एक्सप्लेन कर सके कि ये मेरा हस्बैंड था या उसकी डेथ हो जाती, तो वो किससे अपनी प्रॉपर्टी की बात करे या उसके जायदाद में हिस्सा। हम मुस्लिम में ये होता है कि फॉर एग्जांपल अगर निकाना मौरस पूरा डिफ़ाइन किया जाता है कि भाई हमने इसके नाम पे ये कर दिया, इसके पास ये जायदाद है, तो वो कल को कुछ भी मसले मसाइल होते तो वो जाती है कोर्ट में भी, अगर जाती है तो उसको इंसाफ मिल जाता है। हाँ, लेकिन वहाँ पर ऐसा कुछ भी नहीं है। तो ये बहुत मतलब मैं चाहती हूँ कि इस पर ज़्यादा से ज़्यादा काम किया जाए, इस पर इम्प्लीमेंट किए जाएं, ताकि जो है ना उनके लिए भी मसले मसाइल जो है ना ख़त्म हो, क्योंकि एक लड़की का हक़ होता है ये सब। अगर उसका शौहर भी उसको छोड़ के चला जाए, कभी ऐसा भी हो जाए, तो वो लड़की कहाँ ढूंढेगी, किसके पास जाएगी? कोई प्रूफ ही नहीं है, वो कैसे बोलेगी कि मैं मतलब ये मेरा हस्बैंड था, ये मुझे छोड़ के चला गया, या मेरे पास कुछ तो हो मतलब जायदाद में हो या कुछ भी, ऐसा कुछ भी नहीं होता। फैमिली भी आजकल मुकर जाती है। तो ये तो बहुत बड़ा मतलब मेरी नज़र में तो बहुत मेजर मसला ही है। ये तो हमने बात की शादीशुदा औरतों के हवाले से। अब जैसे स्कूल गोइंग बच्चियां हैं, कॉलेज यूनिवर्सिटी गोइंग बच्चियां हैं, तो क्या उनके भी कुछ इश्यूज़ हैं पढ़ाई को लेकर, या वैसे ही कुछ? ज़्यादातर तो मसले ये आते हैं कि डॉक्यूमेंटेशन वगैरह, जब आपकी डॉक्यूमेंटेशन ही प्रॉपर नहीं है तो ऑब्वियसली हर चीज़, जैसे उन्होंने ख़ुद भी बताया कि हायर एजुकेशन के लिए काफ़ी मसले आते हैं। तो हिंदू कम्युनिटी भी वो भी तो पढ़ना चाहते हैं, वो भी तो अपनी लाइफ सेट करना चाहते हैं, तो क्या मतलब वो अपनी लाइफ यहीं पे स्टॉप तो नहीं कर सकते ना। अब जैसे अगर वो मैट्रिक तक चले भी जाते हैं, अगर उनका है फ्यूचर में या वो बहुत अच्छे पढ़ने में है, उनको आगे जाके पढ़ना चाहिए, तो कोई डॉक्यूमेंट ही नहीं है। या हमारे यहाँ पे तो ज़्यादातर ये भी होता है ना कि यार डॉक्यूमेंट नहीं है तो हम आपका ये काम नहीं करेंगे, तो वो साइड कर देते हैं बिल्कुल
तो ये तो बहुत मेन है कि डॉक्यूमेंटेशन तो कंप्लीट होनी चाहिए ना, कि कल को उनका फ्यूचर सिक्योर रहे, लेकिन फ्यूचर उनका सिक्योर नहीं है एक तरह से। सर जी डॉक्यूमेंटेशन जी ॻाल्हि थी थिए त इहे कहिड़ा कहिड़ा पेपर्स आहिनि जिन जी ज़रूरत पए थी ऐं छा करण जी ज़रूरत आहे नेक्स्ट? हिन में सभ खां पहिरीं त जीअं रमशा ॿुधायो त हिकु औरत जंहिंखे या उहा नथी रहणु चाहे पंहिंजे मुड़ुस सां या मुड़ुसु हुनखे नथो रहणु चाहे, त हीउ जेको मैरिज एक्ट आहे हिन में स्पेशली इन शयुनि खे डिफाइन कयो वियो आहे त हिकु जेकॾहिं औरत आहे ऐं उहा पंहिंजे मुड़ुस सां नथी रहणु चाहे या उहे कहिड़ी 3-4 शर्तूं आहिनि जेके मर्द पूरियूं न करे, त उहा उन सूरत में औरत कोर्ट खे अप्रोच करे सघे थी ऐं वञी करे पंहिंजी जेको उन्हनि जी शादी थियल आहे उनखे टर्मिनेट कराए सघे थी या सेपरेशन वठी सघे थी। सपोज़ कयो हिकिड़ो मुड़ुसु आहे जेको पंहिंजी घरवारी खे कंहिं क़िस्म जो को मेंटेन नथो करे, हुनजी कफ़ालत नथो करे, ॿारनि जो ख़र्चो नथो ॾिए, त इहो हिकिड़ो मेजर पॉइंट आहे जंहिंखे डिफाइन कयो वियो आहे हिन हिंदू मैरिज एक्ट में। त इन कंडीशन में बि उहा जेका औरत आहे सा कोर्ट खे अप्रोच करे सघे थी। या को मर्द आहे जेको हुनजी सोबत या हू क्रिमिनल आहे ऐं कंहिं कोर्ट हुनखे 4 सालनि जी कन्विक्शन ॾेई छॾी आहे, 4 साल या उनखां मथे जी, त हीअ कन्विक्टेड आहे, त इन सूरत में बि कोर्ट खे अप्रोच करे सघे थी। बाक़ी जेसीं ताईं ॻाल्हि अचे थी डॉक्यूमेंटेशन जी, जेका सभ खां पहिरियों डॉक्यूमेंट्स आहे जेके इज़्दिवाज जे तालुका जंहिंमां ख़ानदान ठहनि था ऐं उनखां पोइ जेकियूं क़ौमूं ठहनि थियूं, उहा मेन शइ आहे शादी। जॾहिं रिश्ता मिलनि था पोइ रिश्तनि मां उहे सभु शयूं मेन, जॾहिं जेको शादी जो सर्टिफिकेट ई ठहियलु न हुजे, असांजे माण्हुनि खे इन शइ जी अवेयरनेस ई न हुजे त असां इन जो सर्टिफिकेट ठारायूं ऐं जिथे असांखे उहो रजिस्टर कराइणो आहे पिंडात वटि, सभ खां पहिरीं जेका फॉर्मेलिटी आहे पिंडात वटि असांखे रजिस्टर कराइणो आहे। हिन कानून जे मुताबिक़ असां वटि उहे पिंडात ई न हुजण जे बराबरि आहिनि। वरी जेकॾहिं हिकु तव्हांखे पिंडात मिलियो थो वञे, तव्हां हुनजी मिंथ मेड़ कई, तव्हां हुनखां शादी रजिस्टर कराए छॾी, वरी तव्हांखे यूनियन काउंसिल अप्रोच करिणो थो पए, उतां खां पोइ उहो सर्टिफिकेट वठिणो थो पवे, मैरिज सर्टिफिकेट। उन मैरिज सर्टिफिकेट वठण खां पोइ तव्हां जेको सो पंहिंजे ॿारनि जा बेफारम ठाराए सघो था या हुनजे एजुकेशन पर्पज़ लाइ अप्रोच करे सघो था। तंहिं करे सभ खां जेका ज़रूरी शइ आहे उहा इहा आहे त जिथे अवेयरनेस हुजे उतां प्रैक्टिकली माण्हुनि खे इहो ॿुधायो वञे त बाबा तव्हां का बि शादी थिए थी यूनियन काउंसिल जी सतह ते या फौरी तौर ते जेके डिप्टी कमिश्नर आहिनि उहे बि जेकॾहिं इन शइ खे हाईलाइट कनि त बाबा जेका माइनर कम्यूनिटी आहे उहा पंहिंजूं शादियूं सभु रजिस्टर कराइनि, त कंहिं न कंहिं हद ताईं ऑटोमेटिकली अवेयरनेस माण्हुनि जे अंदरि पुॼी वेंदी। सही सर, मां तव्हांखां पुछणु चाहियां पाकिस्तान जो आहिनि तमामु शहरनि खे बराबरी जे हुकूक जी ज़मानत ॾिए थो? बिल्कुलु सभिनी खे बराबरी जे बुनियाद ते हक़ूक़ हासिलु आहिनि, पर पाण हिन पर्टिकुलर इशू ते पिया ॻाल्हायूं त आउं ग़ुलाम शबीर साहिब जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त ही शादियुनि जी रजिस्ट्रेशन या पिंडत खे रजिस्ट्रेशन करण जी कस्टोडियन जेका आहे उहा लोकल गवर्नमेंट आहे। सो लोकल गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे त उहे पिंडत जेको आहे रजिस्टर कनि। हाणे हिन वक़्तु जेके पिंडत रजिस्टर थिया आहिनि, जेका असां जेको सर्वे कई आहे, असां जेका रिसर्च कई आहे, उन में सांगड़ ज़िले में हिकिड़ो पिंडत रजिस्टर थियो आहे, हिकिड़ो मीरपुर ख़ासि में थियो आहे। अच्छा, उन जी जेका फ़ीस आहे उन खां वरिती वई आहे हिकिड़े खां 5 खां 7 हज़ार रुपया वरिता आहिनि, ॿिए खां 10 हज़ार रुपया वरिता विया आहिनि। त आउं सम्झां थो त इहे हू अफोर्ड नथा करे सघनि ऐं असांजी लोकल गवर्नमेंट या सिंध हुकूमत खां इहा गुज़ारिश आहे त उनजी फ़ी घटाए 500 खां 1000 रुपया कई वञे त हू ईज़िली पंहिंजो पाण खे रजिस्टर कराए सघनि। अच्छा, मतिलबु तव्हां उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि था कयो जेके शादी जे लाइ अचनि था, उहे मतिलबु अफोर्डेबल न आहिनि? बेसिकली पंडित पहिरीं थींदा पंडित जेके जीअं तव्हांजा मौलवी साहिबान उहे रजिस्टर, हा जी निगाह, त ईअं असांजा पहिरीं पंडित जेके आहिनि उहे रजिस्टर थींदा। उनखां पोइ को कपल आहे शादी थो करे उहो रजिस्टर थींदो। त पहिरीं जेका मां ॻाल्हि कई आहे उन्हनि जे फ़ी जी ॻाल्हि कई जेका पंडित खां वरिती पई वञे। हा, उहा इलाही उनजी इलाही उहा प्राइस आहे, 7,000 या 8,000 10,000 वठंदा, इहो अफोर्डेबल कोन्हे। त आउं सम्झां थो 500 खां 1000 रुपया वरिता वञनि त हू पंहिंजो पाण खे ईज़िली हू कराए सघनि था रजिस्टर। उन सां इहो आहे त असांजी ईंदड़ जेके नस्लूं आहिनि, जेके यूथ आहिनि, उहे बि पोयां त असांजा जेके बि वॾा आहिनि या जेके वॾड़ियूं आहिनि असांजियूं, उहे त रजिस्टर कोन्हनि, उहे कंहिं बि क़िस्म जा सर्टिफिकेट कोन्हनि, उन्हनि खे इलाही ॾुख आहिनि मां गुज़रिणो पियो। पर आउं सम्झां थो त जेकॾहिं ईंदड़ मुस्तक़बिल असांजा नौजवान जेके आहिनि मुस्तक़बिल में उहे इन क़िस्म जे इशूज़ खे सफ़र न कनि त बहितर थींदो। इहो लोकल गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे त फ़ी घटाए पंहिंजी। त हींअर तव्हांखे छा थो लॻे केतिरा पंडित हूंदा हींअर जेके रजिस्टर्ड हूंदा? ॾिसो, सिंध में ईअं
छाकाणि त हिंदू कम्यूनिटी हिकिड़ी वॾी तादाद में सिंध में रहे पई, उनजे करे पंडित जो बि तादाद हिकिड़ो हज़ारनि में हूंदो ऐं सम्झां थो त, पर ॻाल्हि आहे त उनखे रजिस्टर करण जी, उनखे रजिस्टर कयो वञे। पर हींअर ताईं कोई रजिस्टर आहे बि या न हा आहे? हा बिल्कुलु, जीअं मां पहिरीं ज़िक्र पर कयो, घटि आहिनि, बिल्कुलु 3 खां 4 पंडित टे खां जेके, चारि हा हूंदा, जेके उनखां वधीक उनखां वधीक न आहे। अच्छा, सो वधि खां वधि ॿुधायां पियो त तव्हांखे कम्यूनिटीज़ में वञी करे असांखे अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत आहे, सही। उन ते असां कमु कयूं पिया था। ठीकु आहे सर, हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक वठंदासीं। व्यूअर्स, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿिए तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असांजो पाकिस्तान जेको मुल्क आहे माशाल्लाह सां सभिनीनि खे भरपूर तरीक़े सां वेलकम कंदो आहे। हर कम्यूनिटी जो इंसानु हिते रहे थो। असां सभई मज़हब मिली जुली करे पंहिंजो हिते रहूं था। ग़म हुजे, ख़ुशी हुजे, त सभु हिक ॿिए जो दर्द वंडींदा आहियूं, ख़ुशियूं वंडींदा आहियूं हिक ॿिए सां। चाहे दिवाली हुजे, चाहे होली हुजे, चाहे क्रिसमस हुजे, या त वरी असांजियूं ईदूं हुजनि, या कोई बि त्योहार हुजे, असां सभु मिली करे सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं इहो असांखे फीलिंग ई न ईंदी आहे त मां कंहिं डिफरेंट मज़हब मां आहियां, या ही कंहिं डिफरेंट मज़हब मां आहिनि, या ही कंहिं डिफरेंट मज़हब मां आहिनि। असां सभु मिली करे इहे सभु शयूं सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं दिलि सां सेलिब्रेट कंदा आहियूं। ईअं लॻंदो आहे त हीअ असांजो पंहिंजो त्योहार आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हर साल असां दिवाली केॾी धूमधाम सां सेलिब्रेट कंदा आहियूं। लास्ट डिसंबर में क्रिसमस असां केॾी धूमधाम सां सेलिब्रेट कईसीं। वरी इनशाला मार्च या फेब में होली जो जेको त्योहार ईंदो, उहो असां ॾिसो केॾो माशाल्लाह ज़बरदस्त तरीक़े सां लास्ट ईयर बि सेलिब्रेट कयो, हींअर बि कंदासीं। सो चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असां सभु हिकु आहियूं त हिननि जा मसइला मसाइल असांजा छो कोन था थी सघनि। त असां अॼु वेठल आहियूं हिते हिननि इशूज़ ते ॻाल्हाइण जे लाइ जेके इम्पॉर्टेंट आहिनि। जॾहिं ही सभु गॾु रहूं था, असां मुआशरे जो हिकु हिसो आहियूं, त हिननि जा मसइला मसाइल असांखां अलॻि कीअं था थी सघनि। जॾहिं पाकिस्तान हिननि खे हक़ु ॾिए थो त पोइ असां छो कोन हिननि जे मसइलनि खे अॻियां आणे ऐं उन्हनि जो कोई हल कढूं। सो सर, मां तव्हांखां इहो सुवालु करणु चाहींदुसि, पाकिस्तान जो आइन तमामु शहरनि खे बराबरी जे हुक़ूक़ जी ज़मानत ॾिए थो। जी बिल्कुलु, इहा शइ वाज़े आहे। असांजो जेको आइन आहे या कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973, उहो जेके तमामु शहरी आहिनि, सिटीज़न ऑफ पाकिस्तान, उन सभिनी खे बराबरी जी ज़मानत ॾिए थो। ऐं उन हिसाब सां जेके असांजा हिंदू बिरादरी आहिनि या क्रिश्चन आहिनि या जेके बि कम्यूनिटीज़ आहिनि, उन जा काफ़ी सारा मसाइल आहिनि जिन जे हवाले सां कानून साज़ी थियणु खपे। ही जेसीं ताईं मैरिज एक्ट आहे, त शादी हिंदू मैरिज एक्ट, इहो ईअं सम्झो त बारिश जो पहिरियों फुड़ो आहे कानून साज़ी जे हिसाब सां। असां जिन माण्हुनि खे वोट ॾियूं था, असां उनखे पार्लियामेंट ताईं पुॼायूं था, उन्हनि जे मथां इहा वॾी ज़िमेदारी आयत थिए थी त हू गॾोगॾु पाकिस्तानी अवाम सां गॾोगॾु जेके माइनर कम्यूनिटीज़ आहिनि, उनजे मसाइल ते तवजह ॾियनि। ऐं तंहिं करे जेके नेशनल असेंबली जूं सीट्स हूंदियूं आहिनि, या सेनेट ऑफ पाकिस्तान आहिनि, या प्रोविंशियल असेंबलीज़ आहिनि, उन में कुझु स्पेशल सीट्स ॾिनियूं वेंदियूं आहिनि जेके माइनॉरिटीज़ खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि, त उहे पंहिंजा मसाइल उजागर करे सघनि। त असांजा जेका मुक़नन आहे, असांजी जेका पार्लियामेंट आहे, जेका कानून साज़ी करे थी, उनखे इन हिसाब सां स्पेशली थोरो तवजह ॾियणी पवंदी। ऐं सिर्फ़ु ही त हिकिड़ी शादी जे मसाइल जे हवाले सां कानून साज़ी थी आहे, ॿिया ज़िंदगी में एतिरा खोड़ सारा मसाइल आहिनि। सपोज़ कयो वरासती जा मसाइला थियनि था, या ॾेती लेती जा मसाइला थियनि था, या हिननि जूं पंहिंजूं के ट्रेडिशन्स आहिनि, उहे हिनखे कहिड़े हिसाब सां सेलिब्रेट करणियूं आहिनि, सभु शयूं आहिनि। त कानून साज़ी जी ज़रूरत आहे, त असां आइन जो जेको उहो असांखे बुनियादी हक़ ॾिए थो ऐं बराबरी जो हिकिड़ो असांखे ॾिनो आहे, त उनखे जी बि असां तक़ाज़ा पूरी करे सघूं। सही। ऐं जीअं मैरिज रजिस्ट्रेशन थिए थी, वरी जीअं ॿार माशाल्लाह थियनि था, त उन्हनि जी डॉक्यूमेंटेशन ऐं इन हवाले सां थोरो असांखे ॿुधायो। असां जंहिं मुल्क में रहूं था, असांजे मुल्क में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि जे लाइ। आऊं पवन जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि। जीअं हिननि चयो त सॼी सिंध जे अंदरि 3 या 4 पिंड हूंदा जेके हिंदुनि जी रजिस्ट्रेशन कंदा हूंदा। हाणे ॾिसो न, असांजे पूरे मुल्क जी जेका 22-23 करोड़ आबादी आहे, उनजो 1.6% जेको सो हिंदू कम्यूनिटी आहे, जेका असांजे मुल्क जा रिहाइशी आहिनि। ऐं उनजे उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु
सॼी सिंध जे अंदरि जेकॾहिं सिंध में ॾिसूं या 2 या 3 पिंड जो हुजणु यानी न हुजण जे बराबरि आहे। असांखे जेका मेन शइ आहे उहा सभ खां पहिरीं त जेका शादी जी रजिस्ट्रेशन आहे उहा पिंडत खां कराए, उन खां पोइ जेको उन जो प्रोसीजर आहे जेको सिंध मैरिज एक्ट जे अंदरि आहे उनखे फॉलो करिणो पवंदो। ऐं असां काफ़ी ॾिसूं था असांजा उहे भाइर आहिनि जेके पढ़ियल लिखियल आहिनि, जेके काफ़ी वॾी पोस्ट ताईं पुॼनि था ऐं उहे हिंदू कम्यूनिटी या ॿियनि कम्यूनिटीज़ सां तालुक़ु रखनि था। उन में 2 शयूं आहिनि। हिकु इहो त जेसीं ताईं शादी ते ॻाल्हाइजे त शादी जी रजिस्ट्रेशन जो सॼो तरीक़ेकार अलॻि आहे, ऐं उन खां पोइ जॾहिं शादी थियो थी वञे ऐं नादरा में तव्हां वञो था त नादरा वरी जेको पिंडत तव्हांखे रजिस्ट्रेशन जो सर्टिफिकेट ॾींदो उन बेस ते सभ खां पहिरीं यूनियन काउंसिल तव्हांखे मैरिज सर्टिफिकेट इशू कंदी। मैरिज सर्टिफिकेट इशू करण खां पोइ नादरा जे रिकॉर्ड में तव्हां बीइंग ए हस्बैंड ऐं वाइफ रिकॉर्ड थी वेंदा। उन खां पोइ जेकॾहिं तव्हांजी का औलाद थिए थी त उनजो बेफार्म वग़ैरह मिली वेंदो, तव्हांजो हर शइ थी वेंदी। पर इन केस जेकॾहिं उहो मैरिज सर्टिफिकेट ई रजिस्टर थियल कोन्हे, को पिंडाती कोन्हनि के, या असांजी जेका हिंदू कम्यूनिटी आहे उन में इन शइ जी अवेयरनेस ई कोन्हे का त असां उहे रजिस्टर कीअं करायूं, त डेफिनेटली उन्हनि खे काफ़ी सारे डॉक्यूमेंट्स जी रजिस्ट्रेशन में मुश्किलात फेस करणियूं पवनि थियूं। उन हिसाब सां थोरी घणी जेसिताईं नादरा आहे या यूनियन काउंसिल आहे उहा थोरी घणी रिआयत ॾींदा आहिनि त जेकॾहिं तव्हांखे कंहिं ॿार जो बेफार्म ठाराइणो आहे या बर्थ सर्टिफिकेट ठाराइणो आहे त उन में सभ खां पहिरीं तव्हां हॉस्पिटल जो बर्थ सर्टिफिकेट खणी अचो। प्लस में तव्हांजा जेकॾहिं तव्हां हस्बैंड एंड वाइफ आहियो, तव्हांजी शादी रजिस्टर थियल कोन्हे का, त जेके तव्हां ॿई आहियो मेल एंड फीमेल, तव्हां ॿई पंहिंजे पेरेंट्स या CNIC खणी अचो। उन खां पोइ यूनियन काउंसिल वरी पंहिंजो प्रोसीजर स्टार्ट कंदी आहे। इहे सभु शयूं उहे आहिनि जेके शॉर्टकट्स जे तौर ते इस्तेमालु थीनि थियूं ऐं असांजे यूथ लाइ ॾाढो मुश्किल आहे त इन्हनि शयुनि खे फेस करे, बजाए हिन जो त जेके शयूं कानून में ॿुधायूं वियूं आहिनि, हिकिड़ो तरीक़ेकार ॿुधायो वियो आहे ऐं जिथे कानून साज़ी कई वई आहे त उते उन सां गॾोगॾु जेके पिंडत आहिनि उन्हनि जी बि अनाउंसमेंट करणु खपे हा, उन्हनि खे बि रजिस्टर करणु खपे हा यूनियन काउंसिल जी सतह ते या टाउन्स जी सतह ते, तां त उन्हनि खे ख़बर हुजे त असांखे वञी करे पंहिंजी शादी रजिस्टर कराइणी आहे। ऐं जेसीं ताईं असांजी मीडिया या सोशल मीडिया इन शइ ते आवाज़ु उथारींदी रहंदी त इनशाला हिकु ॾींहुं ईंदो त इहे सभु शयूं असांजी जेका हिंदू कम्यूनिटी उन जे लाइ आसान थी वेंदी। इंशाल्लाह। सर तव्हां यूथ खे कीअं अवेयरनेस ॾेई सघो था, कहिड़ी तरह सां उन्हनि खे अवेयर करे सघो था? पहिरीं ॻाल्हि त तव्हां पाण ई ज़िक्र कयो त सिंध मज़हबी रवादारी जो की अहम मिसाल आहे। असां सभु हिक ॿिए जा जेके बि त्योहार आहिनि उहे सेलिब्रेट कंदा आहियूं। असां मज़हबी रवादारी जे हवाले सां मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स अटेंड कयूं आहिनि, पर हींअर रिसेंट असां हिकिड़ी मज़हबी रवादारी ते ट्रेनिंग अटेंड कई आहे। उन मां असां काफ़ी कुझु लर्न कयो आहे, सिखियासीं उन में। उन खां पोइ असां नौजवाननि खे जेके सोशल मीडिया जेके मुख़्तलिफ़ टूल्स आहिनि उन्हनि ते असां हिकिड़ी कंपेन हलाई इंटरफेथ हारमोनी जे हवाले सां, मज़हबी हमआहंगी जे हवाले सां उनखे अवेयर करण जे लाइ। त हाणे पाण ॻाल्हाईंदासीं हिंदू मैरिज एक्ट जे हवाले सां, त उन यूथ जेका आहे असांजी उनखे असां कीअं अवेयर कयूं। त उनजा काफ़ी सारा टूल्स आहिनि, काफ़ी सारा तरीक़ेकार आहिनि, असां उन्हनि खे अवेयर करे सघूं था। उनमें असां आउं सम्झां थो त बीइंग अ पवन, बीइंग अ जर्नलिस्ट, बीइंग अ सोशल वर्कर, आउं सम्झां थो त असांजूं जेके कम्यूनिटीज़ आहिनि उन्हनि में असांखे वञी करे उते फिज़िकली असांखे यूथ जेके मेल जेके फीमेल आहिनि उन्हनि पार्टिसिपेट, असांजो टारगेट हूंदो यूथ हुजणु खपे। ऐं उन्हनि खे असां कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं मुख़्तलिफ़ जेके हिंदू बिरादरी कम्यूनिटीज़ जेके आहिनि उन्हनि खे घुराईंदासीं। असां उन्हनि खे असां लेक्चर ॾींदासीं त बाबा हीउ नओं एक्ट आयो आहे ऐं हिन एक्ट तहत तव्हां पंहिंजी यूनियन कमेटी या तव्हांजो जेको वार्ड आहे या तव्हांजो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे इन में तव्हां वञी पंहिंजो मैरिज सर्टिफिकेट लाइ तव्हां करे सघो था, रजिस्टर थी सघो था। उन सां गॾोगॾु असांखे आउं सम्झां थो त जेके असांजा पिंडित आहिनि उन्हनि खे बि असांखे ऑन बोर्ड वठिणो पवंदो, उन्हनि खे बि असांखे गॾु खणणो पवंदो। त तव्हीं बि पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो, उन जे रजिस्टर थियण खां पोइ ई जेके आहिनि उहे उहे स्टेप थी सघंदा। उन सां गॾोगॾु असांजा जीअं त सोशल मीडिया जा टूल्स जेके आहिनि उनमें इंस्टाग्राम थी वियो, फेसबुक थी वियो, ॿिया काफ़ी ट्विटर आहे, ॿिया काफ़ी टूल आहिनि। उन जे ज़रिए बि असां पंहिंजे नौजवाननि खे आर्टिकल्स आहिनि, ब्लॉग आहिनि, उहे लिखी करे बि असां अवेयर करे सघूं था। सही, बिल्कुलु सही। सर हिकिड़ो सवाल मां मैम सां करे वठां, पोइ मां तव्हांजी तरफ़ ईंदसि। मैम आप ये बताइए कि जैसे मेडिकल के स्टूडेंट्स हैं और वो उसमें एडमिशन लेना चाहते हैं तो उनके लिए क्या डॉक्यूमेंटेशन है, किस तरह वो ख़ुद को मतलब आगे बढ़ा सकते हैं फॉर मेडिकल?
इसमें हम लोगों ने काफ़ी मतलब मैंने और मेरी टीम ने काफ़ी रिसर्च की, लेकिन हमें जो मेजर मसला यही आया था कि बच्चों के पास कोई डॉक्यूमेंट्स ही नहीं आते। चलो एक हद तक अगर वो स्कूल की स्टडी कर रहे हैं तो स्कूल में तो बच्चे चलो पढ़ लेते हैं, टीचर्स वगैरह, लेकिन स्कूल में इतने वो नहीं होते। लेकिन जब आप बोर्ड के एग्ज़ाम देने लगते फिर तो हैं डॉक्यूमेंटेशन बहुत ज़्यादा ज़रूरी हो जाती है। और सबसे पहला सवाल ही ये क्या आता है कि आपके पास बेफॉर्म क्या है, आपकी मदर कौन है, फादर कौन है, आप उनके डॉक्यूमेंट्स लेकर आएँ या उनको बुला भी लें तो वो उनके पास खुद भी एक कोई प्रूफ नहीं होता कि वो एक्सप्लेन कर सकें कि हमारे ही ये बच्चे हैं। तो वो फिर एक कम्युनिटी में एक वो भी गलत जाता है कि यार ये हो क्या रहा है, या फिर उनको फिर बच्चों को रोक दिया जाता है आगे स्टडी करने से, या जिसकी वजह से वो फिर बच्चे भी डिप्रेशन में चले जाते हैं कि यार हम आगे स्टडी कर ही नहीं सकते, उनका कोई फ्यूचर नहीं है। तो वो इसलिए फिर आगे बढ़ने से खुद ही पीछे हो जाते हैं कि यार जब हमारे पास कोई डॉक्यूमेंट्स ही नहीं, हम कैसे आगे जाएं। अब जब उनको एक डॉक्यूमेंटेशन वगैरह अगर प्रोवाइड होने लग जाए तो उनके लिए काफ़ी मसले मसाइल ऑटो पे ही ख़त्म होने लगेंगे। ये मतलब मैं ख़ुद भी सोचती हूँ कि फॉर एग्जांपल अगर हम भी कहीं जाएं और हमारे पास एक डॉक्यूमेंट भी ना हो, फॉर एग्जांपल हमारे CNIC ना और कहीं पे इंटर्न से हमें CNIC के उस पर मिल रहा हो, तो हम कैसे इंटर होंगे। सही बात है। तो ये बहुत बड़ा मतलब हमारी टीम भी इस बात पे बहुत है और हम इनका भी बहुत शुक्रिया अदा करेंगे कि इन्होंने ये जो हाईलाइट किया है। और ये बहुत मेजर मसला है हमारे लिए, नहीं मतलब एक अगर लड़की के हवाले से हम सोचें तो एक लड़की के बहुत ज़्यादा मसले मसाइल भी होते हैं। तो उसके लिए हर एक चीज़ प्रॉपर होनी चाहिए ताकि कल को अगर कुछ भी उसके साथ मसले मसाइल हों उसके पास प्रूफ होना चाहिए। वो अपनी फैमिली में, अपने रिलेटिव्स में, किसी के साथ भी वो डिस्कस कर सके। उसके पास एक एक चीज़ का एविडेंस होना चाहिए जो कि यहाँ पे नहीं है बिल्कुल भी। सही। सर मुंहिंजो सवाल तव्हां खां इहो आहे, ऐं वक़्तु बि घटि रहिजी वियो आहे, तो हिकिड़ो सवाल मां तव्हां खां तकड़ में करणु चाहींदसि त हिन एक्ट खे ईंदे केतिरो टाइम थी वियो आहे? 2016-17 में आयो आहे? बिल्कुलु। हीउ जेको असां एक्ट आयो आहे सभ खां पहिरीं त 2016 में सिंध गवर्नमेंट पास कयो। उन खां पोइ 2017 में जेके करारदाद पास कयूं KPK ऐं बलोचिस्तान ऐं पंजाब असेंबलीज़, उन खां पोइ कैपिटल में पास थियो, फेडरल गवर्नमेंट इन खे पास कयो। उन खां पोइ 2018 में सिंध गवर्नमेंट वरी पंहिंजे 2016 वारे एक्ट जे अंदरि कुझु अमेंडमेंट्स कयूं, उन जे अंदरि कुझु चेंजिंग कयूं ऐं उनखे अमेंड करे छॾियो। उन खां पोइ 2019 में सिंध गवर्नमेंट वरी पंहिंजा लाज़ ठाहिया ऐं रूल्स ठाहिया त इनखे हाणे कीअं अमली जामो पारायो वञे। इन में हिकिड़ी शइ काफ़ी ज़रूरी आहे जेका हिते असांखे डिस्कस करणु खपे, उहा इहा त जेके रूल्स ठहिया आहिनि या जेके बाई लाज़ ठहिया आहिनि बाय गज़ेटेड नोटिफिकेशन, छो त जेको तव्हां सिंध मैरिज एक्ट, हिंदू मैरिज एक्ट जेको पास कयो आहे उन में आहे त बाक़ी जेके बि शयूं थियूं बाई लाज़ थिया सिंध गवर्नमेंट थ्रू गज़ेटेड नोटिफिकेशन इशू कंदी। त उहे जेके रूल्स ऐं बाई लाज़ आहिनि उन में सिर्फ़ु इन शइ जो ज़िक्र थियल आहे त जेकॾहिं कंहिंखे को मसइलो थिए थो त उहो किथे अप्रोच करे, कोर्ट में कीअं वञे, ऐं उन हिसाब सां जेके मेन शइ आहे, जेके पंडित आहे, जिते मेन रजिस्ट्रेशन ऑफ मैरिज आहे उनजो को ज़िक्र कोन्हे को। त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट बजाए हिन जे जो वधीक हिन खे अञा डिले करे, देरि करे या इन लॉज़ जे अंदरि अमेंडमेंट करे, जेकॾहिं गज़ेटेड नोटिफिकेशन जे थ्रू हर यूनियन काउंसिल में हिकिड़ो नोटिफिकेशन इशू करे छॾे त बाबा हर यूनियन काउंसिल में हिकिड़ो पंडित हूंदो जेको रजिस्टर्ड हूंदो। जीअं असां वटि निकाह खां निकाह रजिस्ट्रार मौजूदु हूंदा आहिनि, तीअं जेकॾहिं हर यूनियन में या स्पेशली उन्हनि डिस्ट्रिक्ट्स में जिथे हिंदू कम्यूनिटी घणी उन्हनि जी पॉपुलेशन आहे त काफ़ी हद ताईं अवेयरनेस बि अची वेंदी ऐं उहे पंडित पाण बि रजिस्टर बि कराईंदा, जिथे शादी थींदी उते पुॼी बि वेंदा ऐं उनखां अॻु में जिथे ख़बर पइजी वेंदी त का शादी थिए पई, अच्छा माण्हुनि खे थोरी घणी अवेयरनेस बि अची वेंदी। ऐं जॾहिं पंडित रजिस्टर कंदो त ऑटोमेटिकली जेको हिंदू मैरिज एक्ट आहे उन हिसाब सां जेको जोड़ो हूंदो, जेको कपल हूंदो, उनखे उन जे ॿियनि राइट्स ऐं ज़िम्मेदारियुनि जे बारे में बि आगाह करे सघिजे थो। सही। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच मैम। आप आई यहाँ पर, तव्हां सभई हिते आयो, पंहिंजो कीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं मूंखे उमेदु आहे त असांजा भाइर भेनर जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, जेके बि हिननि जा इशूज़ आहिनि सो तव्हांखे काफ़ी हद ताईं क्लियर थी विया हूंदा। ऐं सर मां थोराइती आहियां जो तव्हां सभई हिते आया, कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, जेके अक़लियत सां तालुक़ु रखंदड़ जेके MNA या MPs आहिनि उहे कोशिशि कनि त जेको इहो जेको मैरिज हिंदू मैरिज बिल ठहियो आहे इन ते अमल दरामद करण लाइ पंहिंजूं कोशिशूं वठनि। ऐं आउं सम्झां थो त इन बिल जे पास थियण खां पोइ हिंदू बिरादरी खे इलाही घणियूं जेके आहिनि उहे ईज़नेस थींदियूं, उन्हनि खे फैसिलिटीज़ मिलंदियूं ऐं उन सां गॾु असां सिंध हुकूमत खे बि एप्रिशिएट कयूं था त उन्हनि इहो क़दम खयो आहे ऐं इहो असांजे लाइ तमामु सुठो आहे। त मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे त
उम्मीद त उहे जेके चूंडियल असांजा नुमाइंदा आहिनि अक़लियत जा उहे इन ते वर्कआउट कंदा। इंशाल्लाह इंशाल्लाह। सर तव्हां कोई मैसेज? ऐं आख़िर में सिर्फ़ु हिकु शइ त इहा जेका सारा जोगी आहे त सिंध गवर्नमेंट इन ते थोरो घणो कमु कयो आहे हिंदू मैरिज ते या हिंदुनि जे हवाले सां, छो त कम्यूनिटी उते काफ़ी सारी सिंध में रहे थी। पर ॿिए नंबर ते जेका अहम शइ आहे जेका असांजे तमामु नाज़रीन खे करणु खपे उहा इहा आहे त अवेयरनेस। त काफ़ी सारा उहे असांजा दोस्त अहबाब जेके असां सां गॾु कमु कंदा हूंदा या जेके किथे न किथे असांजे दफ़्तरनि में कमु कंदा हूंदा या कंहिं न कंहिं तरीक़े सां असां खां लाॻापियल आहिनि, असां घटि में घटि जेकॾहिं उन्हनि खे इंडिविजुअली बि इन शइ जी हिकिड़ी अवेयरनेस ॾियूं त बाबा तव्हांजो हिकिड़ो हिन क़िस्म जो मैरिज एक्ट बि आहे, तव्हांजा उन में सॼी डिफाइन थियल आहे तव्हांखे रजिस्टर कीअं कराइणी आहे ऐं शादी रजिस्टर थियण खां पोइ कंहिंजे लाइ कहिड़ियूं ज़िमेदारियूं थींदियूं, कंहिंजा कहिड़ा हुक़ूक़ आहिनि। त काफ़ी हद ताईं जेकॾहिं असां पाण ऐं पंहिंजा नाज़रीन जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि असां पाण इहो अहद कयूं त असांखे हिन खे अवेयर करिणो आहे त इंशाल्लाह अवेयर थी वेंदा। इंशाल्लाह। मैम कोई मैसेज? मैं ये स्पेशली मैसेज उन लड़कियों को भी देना चाहूँगी कि वो खुद भी अपने लिए एफर्ट करें और उनको बोलें कि भाई हमें ये सर्टिफिकेट चाहिए, या पहले ही मतलब ये बात कर लिया करें कि भाई हमें ये डॉक्यूमेंटेशन कंप्लीट करके दें, क्योंकि बाद में मसला उनके लिए बनता है। सही बात है। इसलिए मैं ये चाहती हूँ कि वो खुद से भी थोड़ा एफर्ट करें, ताकि हम लोग तो बात करते रहेंगे लेकिन जब तक वो खुद नहीं स्ट्रगल करेंगे तो तब तक कुछ भी नहीं हो सकता। तो उनके लिए मेरा मैसेज है। थैंक यू सो मच। जी व्यूअर्स, वक्त ब्रेक जो, ब्रेक खां पोइ जेको आहे असांखे नाथुआ ज्वाइन कंदा, सो स्टे विद अस।